अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। चारेस बहादुर खान पुलिस सां ॻाल्हाए ऐं पंहिंजे पुट शेरोज़ खे आज़ाद कराईंदो। शाहरुख सार बेगम शम्स खे छो धमकाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन ॾिड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली के लाइ सब्सक्राइब कंदो। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। तो अगर जेकॾहिं मुझे यूट्यूब चैनल तव्हां वटि पहिरियों चकर आयल आहे त पोइ तव्हां जल्दी उनखे सब्सक्राइब कयो, छो जो मुंहिंजो यूट्यूब चैनल तव्हां दोस्तनि भाग वारनि खे मिलंदी आहे। तो हलूं था पंहिंजे मंज़िल जे तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान जेको आहे पुलिस सां ॻाल्हाईंदो त पोइ उते पुलिस जे भर में ज़रली बीठो हूंदो। ज़रली जेके सभु ॻाल्हियूं ॿुधंदो त पोइ उनखे कावल लॻंदो। रेस बहादुर खान पुलिस खे चवंदो त शेरोज़ खान मुंहिंजो पुटु आहे ऐं तव्हां भलाई करे ऐं तव्हां डीएसपी सां ॻाल्हाए मुंहिंजे पुट खे आज़ाद कयो। पोइ ज़रली पोइ उहे सभु ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजे बॉडीगार्ड खे चवंदो त ईअं कॾहिं बि नथो थी सघे, मां हाणे शेरोज़ खान खे कॾहिं बि आज़ाद नथो करे सघां। अगरि जेकॾहिं मूं शेरोज़ खान खे आज़ाद कयो त पोइ हू चंड्रुकी मथां ज़ुल्म कंदो ऐं सचे शाह मुराद खे सुख सां वेहण कॾहिं बि न ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रुखसार बेगम जेको आहे शम्स खे धमकाईंदो, शम्स खे चवंदो त मूं ईअं कॾहिं सोचियो बि न हो त तूं कॉल रिकॉर्ड करे ऐं रेस बहादुर खान खे ॿुधाईंदे। शम्स चवंदो इहो सारो कमु मुंहिंजो न बल्कि हिकु ॿिए विच में आयो आहे, उन्ही जो आहे। सॼी चाल मूं उनजी सम्झी चुकी आहियां ऐं मूंखे बि हाणे ख़बर पइजी चुकी आहे त विच में टंग हणण वारो केरु आहे ऐं हू कंहिंजे चुर्च ते इहो कमु करे पियो। ऐं पोइ रुखसार बेगम चवंदो त शम्स मां तुंहिंजे मथां इतबार कयां थो, तूं अगरि जेकॾहिं इन माण्हू खे ज़ाहिर न कयो न त पोइ मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। ऐं रुखसार बेगम चवंदो त शम्स तूं कॉल रिकॉर्ड कंदो आहीं। ऐं शम्स चवंदो मां कॉल रिकॉर्ड न आहियां कंदो, न ई वरी मां रेस बहादुर खान सां मिलियो आहियां, इहो सॼो कमु ॿिए कंहिंजो आहे। जी खान बहादुर जे विच में न का ॻाल्हि ॿोल थी आहे, न वरी हुन सां मां मिलियो आहियां। शम्स चवंदो त हाणे ॻाल्हि मूंखे सम्झ में आई त ही बल्कि ॿिए कंहिंजो कमु आहे, इहा मां तोखे अकलाई में ज़रूरु ॿुधाईंदो। तो उम्मीद त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।